यार कुर्बू, लगे तो मुखे भी ईअं थो, पर यार पाण में सोट आहियूं, रत आहियूं हिक ॿिए जी। खणी जे असां जुआरी आहियूं, कबूतरनि जा शौक़ीन आहियूं, इन ॻाल्हियुनि ते थोरा पाण में खटा मिठा ज़रूर रहूं। पर यार एतिरी बि दुश्मनी कान्हे जो मूंसां एतिरी जुठ कंदा। इहा ॻाल्हि त तुंहिंजी सोन जहिड़ी आहे कदन, पर जेको इहो तुंहिंजो सौट आहे न ॾाॾू, इहो सफ़ा कमीनो माण्हू आहे। अस्सलाम वालेकुम सौट। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। जन्नतुल मकाम दोज़खुल हराम, तव्हांजा बचा इन कदन जा ग़ुलाम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV ज़हर ज़िंदगी ड्रामो 300 एपिसोड ताईं पुॼी चुको आहे। पर अव्हां खे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन जी मीरा ऐं हुन जी माउ जॾहिं कमाल ख़ान वटि मेड़ जी सूरत में वञनि था ऐं हुते कमाल ख़ान हुन सां कहिड़ियूं शर्तूं पियो रखे। कमाल ख़ान रबन जी माउ खे ऐं रबन जी ज़ाल मीरा खे चए पियो त ओसी ताईं रबन जो साह हलंदो, ओसी ताईं मां रबन जी हयाती वधाईंदुसि, जेसी ताईं मीरा हर राति मूं वटि पेशी भरींदी। हिन सां मतिलबु छा ज़ाहिर थिए थो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान खे एॾो बेग़रत ऐं भड़वे जो किरदारु ॾिनो वियो आहे, या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे जे लिखण वारे राइटर नूर ज़ौर एॾा किना गुथा लफ़्ज़ ऐं गुथा सीन हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में लिखी करे ज़ाहिर कया आहिनि। छा अॼु जे दौर में ज़हर ज़िंदगी ड्रामे में जीअं कमाल ख़ान हिकु सिंध जी न्याणीअ खे, हिकु सिंध जी अमड़ खे, सिंध जे जोधे जवान जी अमड़ खे, रबन जी अमड़ खे ऐं रबन जी ज़ाल खे, जेके ॿ न्याणियूं मेड़ जी सूरत में कमाल ख़ान वटि अचनि थियूं पंहिंजे पुट जी बख़्शिश जे लाइ, पंहिंजे मुड़ुस जी बख़्शिश जे लाइ, ओड़ी वक़्तु कमाल ख़ान उन्हनि सां कहिड़ियूं शर्तूं रखे पियो? इहे त अव्हां हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॾिसी चुका आहियो। छा अॼु जे दौर में सिंध धरतीअ ते कमाल ख़ान जहिड़ो को रहज़न, वेशी, कमीनो या बेग़रत वॾेरो ज़िंदो आहे, जीअरो आहे? मूंखे त नथो लॻे त सिंध धरतीअ ते कमाल ख़ान जहिड़ो को बेग़रत माण्हू हूंदो। पर हिन ड्रामे में आख़िर सिंध जी न्याणियुनि सां एतिरी बेलजी छाजे लाइ कई पई वञे? छाजे लाइ हिननि जी लॼ लुटण जी हर बार कोशिश करण जी दावा ॾेखारी पई वञे? ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर कहिड़ो मैसेज ॾिनो पियो वञे? हालांकि असांजी उर्दू मीडिया वारा बि सिंध धरतीअ सां रिलेटेड ड्रामा ॾेखारनि पिया, पर हुते त उन्हनि अहिड़ा को किरदार नाहे लिखिया। हालांकि अहिड़ो थर जो ड्रामो जिंदू बि आहे, पर हुते त कंहिं वॾेरे अहिड़ी का बि शर्त नाहे रखी, जॾहिं त उहो ड्रामो अॼु खां तक़रीबन 20-30 साल पुराणो ड्रामो आहे। मुंहिंजे ख़्याल में त अञा बि वधीक पुराणो ड्रामो आहे, छो त उन ड्रामे में मोबाइल फ़ोन बि ॾेखारी नाहे वई ऐं उन ड्रामे में PTCL ॾेखारियो पियो वञे। तक़रीबन 40-50 साल पुराणो ड्रामो आहे, लेकिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में त हर शइ अॼु जे दौर जी आहे। सोशल मीडिया जो दौर आहे। छा हुते कमाल ख़ान अहिड़ा गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करे सघे थो, या वरी नूर ज़ौर राइटर जी पंहिंजी नाअहली ऐं बेअक़लीअ जो मुज़ाहिरो आहे? ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे नूर ज़ौर राइटर तमामु वॾी ग़लती कई आहे। असां मेड़ जी सूरत में न्याणी खे सत क़ुरान जे बराबरि सम्झंदा आहियूं। बलोचिस्तान वारा ऐं सिंध धरती वारा हिकु न्याणी खे सत क़ुरान जी अहमियत ॾींदा आहिनि। जॾहिं मेड़ जी सूरत में का न्याणी कंहिं वटि मेड़ लंघी वेंदी आहे त खून बि बख़्श कया वेंदा आहिनि। पर हीउ कमाल ख़ान जहिड़ो अहिड़ो किनो किरदारु जंहिं मीरा ऐं रबन जी माउ खे मेड़ जी सूरत आयल न्याणियुनि सां अहिड़ियूं गंदियूं शर्तूं रखे पियो। आख़िर नूर ज़ौर राइटर छा ॾेखारणु चाहे पियो? त छा हीउ कहिड़ो मैसेज आहे? सिंध में छा वाक़ई अहिड़ा वॾेरा आहिनि? छा सिंध जे वॾेरनि खे एॾो किरियल ॾेखारे पियो? मां त नथो भायां जो सिंध में अहिड़ा वॾेरा ज़ालिम कमाल ख़ान जहिड़ा बि हूंदा। को बि मूंखे नथो लॻे, ना ई मुंहिंजे दिलि में दुआ थी लॻे त को सिंध धरतीअ ते अहिड़ा वॾेरा आहिनि। पर असांजी सिंध खे तमामु घणो जेको आहे त तमामु घणो बुरो ज़ाहिर कयो पियो वञे। असांजी सिंध जा राइटर आहियो तव्हां सिंध खे उहा शइ ॾेखारियो। सिर्फ़ु सिंध में ई ड्रामो न पियो ॾिठो वञे, छो त सिंध खां ॿाहिरि, मुल्क खां ॿाहिरि केतिरा ई सिंधी ॿाहिरि, केतिरियूं सिंधियूं भेनरूं ड्रामे खे ॾिसंदियूं आहिनि। हुते उन्हनि सां गॾु उन्हनि मुल्कनि जा माण्हू बि गॾु वेठा हूंदा आहिनि।
पोइ उहे माण्हू पंहिंजे कल्चर खे ॾिसण जी टाइम तमामु घणो प्राउड ई हूंदा आहिनि। पर जॾहिं उन कल्चर में इहे ॻाल्हियूं थींदियूं त ज़ाहिर आहे उन्हनि खां बि माण्हू सुवाल पुछंदा त छा तव्हांजी सिंध धरतीअ ते एॾा वॾेरा आहिनि, छा मेड़ जी सूरत में आयल न्याणियुनि सां अहिड़ियूं शर्तूं पेश कयूं वेंदियूं आहिनि। तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे जो नूर ज़हूर हेॾो सारो राइटर, चवंदा आहिनि नालो वॾो देह वीरान। सो नूर ज़हूर राइटर खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त आउं अव्हांखे पहिरियों दफ़ो न पर पहिरें बि तमामु घणो इग्नोर कंदो आयो आहियां, पर हाणे तव्हां घटि में घटि होश जा अकुल वठो, घटि में घटि सिंध धरतीअ खे, सिंध जे कल्चर खे साफ़ सुठो महिरबान ऐं सुठो ॾेखारियो। जीअं मुमताज़ मौलाई जो गीत हुयो, हम सिंध में रहने वाले सिंधी महिमान नवाज़ ऐं सारे। हिकु मैसेज ॾियो त सिंध धरतीअ वारा माण्हू केॾा महिमान नवाज़ आहिनि, केॾा कुर्बाइता आहिनि। माण्हू बुरायूं ॾेखारींदो आहे, काफ़ी सारा इशू आहिनि, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर ज़रूरी त न आहे कंहिं हिकु वॾेरे खे वठी करे वॾेरे खे एतिरो भड़वो ऐं बेग़ैरत ॾेखारियो वञे जो सिंध धरतीअ जी न्याणियुनि सां जेके मेड़ जी सूरत में अचनि पियूं उन्हनि सां अहिड़ियूं गंदियूं शर्तूं पेश करे। तमामु हैफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं मां अहिड़ो राइटर हुजां, इहे लफ़्ज़ लिखां त शायदि मां अॼु शर्म सां बुॾी वञा हा। पर नूर ज़हूर साहिबु हिन ड्रामे खे अञा बि वधीक लिखंदो पियो वञे। असां रिक्वेस्ट कंदासूं त हिन ड्रामे खे जेतिरो जल्द थी सघे या त वाइंड अप करायो वञे या हिन स्क्रिप्ट खे थोरो चेंज कयो वञे। बराए महिरबानी, ड्रामो तमामु ज़बरदस्त हले पियो, सुठो हले पियो। सो महिरबानी करे हिन ड्रामे खे थोरो चेंजिंग ॾियो। ईअं न ॾेखारियो त सिंध जूं न्याणियूं, सिंध जूं इज़तूं जॾहिं कंहिं वॾेरे वटि मेड़ जी सूरत में वञनि थियूं ऐं हुते वॾेरो उन्हनि सां अहिड़ियूं गंदियूं गुथियूं ॻाल्हियूं करे, अहिड़ियूं गंदियूं शर्तूं पेश पियो करे ॼण त कंहिं इंडियन फिल्म जो को सीन हुजे। बराए महिरबानी, मुंहिंजा अल्फाज़ तमामु घणा गुथा ज़रूरु निकिता आहिनि, पर मां अव्हांखे हिकु गैरत ॾियाराइण जे लाइ चवां पियो त काइंडली अहिड़ो मैसेज ॾियो जो असांजी सिंध जे कल्चर खे, सिंध जे माण्हुनि सां माण्हू, ॿाहिरि मुल्क वारा माण्हू मुहबत रखनि, उहे सिंध वारनि खे को सुठो सम्झनि। 100 बेग़ैरत मुया हूंदा त हिकु बेग़ैरत कमीनो कमाल ख़ान पैदा थियो। कमीने कमाल ख़ान रबनि जी मीरा खे शर्त रखी आहे त जेसी ताईं जंहिं राति तूं मूं वटि अकेली अची पेशी कोन ॾिनी त उन राति तुंहिंजे मुड़ुसु रबनि जो सुबुह मां लाश मोकिले छॾींदुसि। कमीने कमाल ख़ान खे रबनि आज़ादु करे छॾे ॾिनो, सभ खां वॾी ग़लती करे छॾी। कमीनो कमाल ख़ान उहो बेग़ैरत भड़वो इंसानु साबित थियो आहे जेको न्याणियुनि खे जेके मेड़ जी सूरत में वॾेरे वटि अचनि थियूं, रबनि जी ज़ाल मीरा ऐं रबनि जी माउ जॾहिं मेड़ जी सूरत में कंहिं वॾेरे वटि अचनि थियूं ऐं उहो ई वॾेरो मेड़ आयल न्याणियुनि खे अहिड़ियूं शर्तूं पेश कंदो त पोइ उहो भड़वनि जो सरदार कीअं न सॾाइबो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि कमाल ख़ान खे छॾे करे जीवन ॾेई करे वॾी ग़लती करे छॾी। हिन वक़्तु रबनि कमाल ख़ान जी क़ैद में आहे। छा रबनि आज़ादु थींदो? छा रबनि जी ज़ाल मीरा रबनि जी ज़िंदगीअ जे लाइ हर रोज़ु कमाल ख़ान वटि पेश थींदी, या वरी रबनि जी माउ जेका पाण बि कमीने कमाल ख़ान खे बेग़ैरत चई चुकी आहे त तूं हिकु वॾो बेग़ैरत कमीनो ऐं ज़लील इंसानु आहीं। तो जॾहिं बेग़ैरत वॾेरनि जी ख़ातिर मां पंहिंजे न्याणीअ खे, पंहिंजी नुंहं खे तोॾे कॾहिं बि पेश करणु कोन ॾींदुसि, छो त तूं कमीनो कमाल ख़ान न पर वॾो बेग़ैरत इंसानु आहीं। कमीने कमाल ख़ान खे अलाए त छो ड्रामे जे राइटर एॾो डिघो रसो ॾेई छॾियो आहे जो कुते जियां भॼण में ज़ोर अथसि, शैतान जियां शैतानी चाल हलाइण में का बि कसर नथो छॾे, पर अलाए कॾहिं हुनखे मौत जी निंड सुम्हारियो वेंदो, इहो त नूर ज़हूर जी कलम ई ॾसी सघे थी। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जेको इंसाफ़ अमन जूं ॻाल्हियूं कंदो हो, उहो रईस गफ़ार ख़ान अञा ताईं ज़ाहिर कोन थियो आहे। ख़बर न आहे त रईस गफ़ार ख़ान खे ज़हर ज़िंदगी ड्रामे मां कढी छॾियो अथनि, या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान पंहिंजी कंहिं मजबूरी वजह खां एबसेंट रहे पियो, मतिलबु त ग़ैर हाज़ुर रहे पियो। हाणे ख़बर न आहे त मीरा छा कमाल ख़ान जी हवेलीअ में हर रोज़ु राति जो पेश थींदी। अहिड़ो बेहया स्क्रिप्ट लिखण में शायदि नूर ज़हूर राइटर खे बि शर्म कोन आई। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान एॾा त ज़ुल्म कया, कमीने कमाल ख़ान खे कान बि सज़ा कोन मिली,
पर कमीनो कमाल ख़ान उहो ज़लील क़िस्म जो वॾेरो साबित थियो आहे हिन सिंध धरतीअ ते। शायदि असां सिंध धरतीअ ते अहिड़ा वॾेरा घटि ई ॾिठा हुजनि जेके नूर ज़हूर कमाल ख़ान जी सूरत में ज़हर ज़िंदगी ड्रामे में लिखियो आहे। नाज़रीन, हीअ ड्रामो तमामु घणो डिघो हली चुको आहे। लॻे थो त ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे राइटर जे दिमाग़ में ज़ंग चढ़ी वियो आहे। हिन करे उनखे का बि ख़बर नथी पवे त सिंध धरतीअ जूं नियाणियूं जॾहिं मेड़ जी सूरत में वेंदियूं आहिनि कंहिं वॾेरे वटि या कंहिं बि आम माण्हू वटि त उहे सत क़ुर जे बराबरि हूंदियूं आहिनि। पर कमीनो कमाल ख़ान उन्हनि सां कहिड़ियूं शर्तूं रखे थो, इहो नूर ज़हूर लिखंदे ई शर्म कोन महसूसु कयो। बहरहाल असांजी का बि दुश्मनी कंहिंसां बि कोन्हे। एतिरो ज़रूरु चवंदासूं त सिंध धरतीअ जी नियाणियुनि खे वधीक ज़लील कंदे ॾेखारण जूं ग़लतियूं न कयो त बहितर आहे। छो त किथे ईअं न थिए जो कमीने कमाल ख़ान खे पंहिंजो आइडियल सम्झी करे वॾेरा पाण में कमीने कमाल ख़ान जहिड़ो किरदारु आणे ऐं सिंध धरतीअ जी नियाणियुनि सां इहो ई हशर कनि। ही मुंहिंजी ॻाल्हि कड़वी ज़हर जियां ज़रूरु लॻंदी, पर हिन ॻाल्हि में हक़ीक़त बयानु थो कयां त मीरा जहिड़ी मज़लूम ऐं रबनि जी माउ जहिड़ी ॾुखायल औरत खे जॾहिं को वॾेरो इहा शर्त पेश कंदो त जेकॾहिं तव्हां चाहियो पिया रबनि जी ज़िंदगी बचियल हुजे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान हेॾी वॾी शर्त ॾेई छॾी मीरा मज़लूम सां, जेका मेड़ जी सूरत में कमीने कमाल ख़ान वटि आई त असां माफ़ी पिया घुरूं, बराए महिरबानी रबनि खे आज़ादु कयो वञे। पर कमाल ख़ान उन्हनि जी हिकु बि कान ॿुधी बदिले में पंहिंजे शैतानीअ वारो शैतान रूप ज़ाहिर करे ॾिनो। मां त चवंदुसि त भड़ो ऐं बेग़रताईअ जो सबूत ॾिनो आहे हिन वॾेरे जंहिं मीरा जहिड़ी मज़लूम ऐं रबनि जी माउ सां मज़लूम ॾुखायल सां हेॾी वॾी शर्त साम्हूं रखे छॾी। नाज़रीन, जेकॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे जियां हर कमाल ख़ान जहिड़ो माण्हू वॾेरो असांजी धरतीअ ते पैदा थियो त पोइ ज़रूरु मीरा जहिड़ी मज़लूम ऐं रबनि जी माउ जियां ॾुखायल औरत जनम वठंदी। बराए महिरबानी अहिड़ा स्क्रिप्ट न लिखिया वञनि जंहिंसां हिन सिंध धरतीअ जी औरतुनि जी इज़त पामाल थी वञे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी टीवीअ खे, रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV ज़हर ज़िंदगी ड्रामो 300 एपिसोड ताईं पुॼी चुको आहे। पर अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबनि जी मीरा ऐं हुन जी माउ जॾहिं कमाल ख़ान वटि मेड़ जी सूरत में वञनि था ऐं हुते कमाल ख़ान हुन सां कहिड़ियूं शर्तूं पियो रखे। कमाल ख़ान रबनि जी माउ खे ऐं रबनि जी ज़ाल मीरा खे चए पियो त ओसी ताईं रबनि जो साह हलंदो, ओसी ताईं मां रबनि जी हयाती वधाईंदुसि, जेसी ताईं मीरा हर राति मूं वटि पेशी भरींदी। हिन सां मतिलबु छा ज़ाहिर थिए थो? ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान खे एॾो बेग़रत ऐं भड़वे जो किरदारु ॾिनो वियो आहे, या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे जे लिखण वारे राइटर नूर ज़हूर एॾा किना ॻोथा लफ़्ज़ ऐं ॻोथा सीन हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में लिखी करे ज़ाहिर कया आहिनि। छा अॼु जे दौर में ज़हर ज़िंदगी ड्रामे में जीअं कमाल ख़ान हिकु सिंध जी नियाणीअ खे, हिकु सिंध जी अमड़ खे, सिंध जे जोधे जवान जी अमड़ खे, रबनि जी अमड़ खे ऐं रबनि जी ज़ाल खे, जेके ॿ नियाणियूं मेड़ जी सूरत में कमाल ख़ान वटि अचनि थियूं पंहिंजे पुट जी बख़्शिश जे लाइ, पंहिंजे मुड़ुस जी बख़्शिश जे लाइ, ओड़ी वक़्तु कमाल ख़ान उन्हनि सां कहिड़ियूं शर्तूं रखे पियो? इहे त अव्हां हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में ॾिसी चुका आहियो। छा अॼु जे दौर में सिंध धरतीअ ते कमाल ख़ान जहिड़ो को रहज़न, वेशी, कमीनो या बेग़रत वॾेरो ज़िंदो आहे, जीअरो आहे? मूंखे त नथो लॻे त सिंध धरतीअ ते कमाल ख़ान जहिड़ो को बेग़रत माण्हू हूंदो। पर हिन ड्रामे में आख़िर सिंध जी नियाणियुनि सां एतिरी बेलजी छाजे लाइ कई पई वञे? छाजे लाइ हिननि जी लॼ लुटण जी हर बार कोशिश करण जी दावा ॾेखारी पई वञे? ज़हर ज़िंदगी ड्रामे में आख़िर कहिड़ो मैसेज ॾिनो पियो वञे? हालांकि असांजी उर्दू मीडिया वारा बि सिंध धरतीअ सां रिलेटेड ड्रामा ॾेखारनि पिया, पर हुते त उन्हनि अहिड़ा को किरदार नाहे लिखिया। हालांकि अहिड़ो थर जो ड्रामो जिंदू बि आहे, पर हुते त कंहिं वॾेरे अहिड़ी का बि शर्त नाहे रखी, जॾहिं त उहो ड्रामो अॼु खां तक़रीबन 20-30 साल पुराणो ड्रामो आहे।
मुंहिंजे ख़्याल में त अञा बि वधीक पुराणो ड्रामो आहे, छो त उन ड्रामे में मोबाइल फ़ोन बि ॾेखारी नाहे वई ऐं उन ड्रामे में PTCL ॾेखारियो पियो वञे। तक़रीबन 40-50 साल पुराणो ड्रामो आहे, लेकिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में त हर शइ अॼु जे दौर जी आहे। सोशल मीडिया जो दौरु आहे। छा हुते कमाल ख़ान अहिड़ा गुथा लफ़्ज़ इस्तेमालु करे सघे थो, या वरी नूर ज़हूर राइटर जी पंहिंजी नाअहली ऐं बेअक़लीअ जो मुज़ाहिरो आहे? ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे नूर ज़हूर राइटर तमामु वॾी ग़लती कई आहे। असां मेड़ जी सूरत में न्याणी खे सत क़ुरान जे बराबरि सम्झंदा आहियूं। बलोचिस्तान वारा ऐं सिंध धरती वारा न्याणी खे हिकु न्याणी खे सत क़ुरान जी अहमियत ॾींदा आहिनि। जॾहिं मेड़ जी सूरत में का न्याणी कंहिं वटि मेड़ लंघी वेंदी आहे त खून बि बख़्श कया वेंदा आहिनि। पर ही कमाल ख़ान जहिड़ो अहिड़ो किनो किरदारु जंहिं मीरा ऐं रबनि जी माउ खे मेड़ जी सूरत आयल न्याणियुनि सां अहिड़ियूं गंदियूं शर्तूं रखे पियो। आख़िर नूर ज़हूर राइटर छा ॾेखारणु चाहे पियो त छा ही कहिड़ो मैसेज आहे? सिंध में छा वाक़ई अहिड़ा वॾेरा आहिनि? छा सिंध जे वॾेरनि खे एॾो किरियल ॾेखारे पियो? मां त नथो भायां जो सिंध में अहिड़ा वॾेरा ज़ालिम कमाल ख़ान जहिड़ा बि हूंदा। को बि मूंखे नथो लॻे, ना ई मुंहिंजे दिलि में दुआ थी लॻे त को सिंध धरतीअ ते अहिड़ा वॾेरा आहिनि। पर असांजी सिंध खे तमामु घणो जेको आहे त तमामु घणो बुरो ज़ाहिर कयो पियो वञे। असांजी सिंध जा राइटर आहियो तव्हां सिंध खे उहा शइ ॾेखारो। सिंध सिर्फ़ु सिंध में ई ड्रामो न पियो ॾिठो वञे, छो त सिंध खां ॿाहिरि मुल्क खां ॿाहिरि केतिरा ई सिंधी ॿाहिरि केतिरियूं सिंधियूं भेनरूं ड्रामे खे ॾिसंदियूं आहिनि। हुते उन्हनि सां गॾु उन्हनि मुल्कनि जा माण्हू बि गॾु वेठा हूंदा आहिनि। पोइ उहे माण्हू पंहिंजे कल्चर खे ॾिसण जी टाइम तमामु घणो प्राउड ई हूंदा आहिनि। पर जॾहिं उन कल्चर में इहे ॻाल्हियूं थींदियूं त ज़ाहिर आहे उन्हनि खां बि माण्हू सुवाल पुछंदा त छा तव्हांजी सिंध धरतीअ ते अहिड़ा वॾेरा आहिनि? छा मेड़ जी सूरत में आयल न्याणियुनि सां अहिड़ियूं शर्तूं पेश कयूं वेंदियूं आहिनि? तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे जो नूर ज़हूर हेॾो सारो राइटर, चवंदा आहिनि नालो वॾो देह वीरान। सो नूर ज़हूर राइटर खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त अव्हांखे पहिरियों दफ़ो न पर पहिरें बि तमामु घणो इग्नोर कंदो आयो आहियां, पर हाणे तव्हां घटि में घटि होश जा अकुल वठो। घटि में घटि सिंध धरतीअ खे, सिंध जे कल्चर खे साफ़ सुठो महिरबान ऐं सुठो ॾेखारियो। जीअं मुमताज़ मौलाई जो गीत हुयो, हम सिंध में रहने वाले सिंधी महिमान नवाज़ सारे। हिकु मैसेज ॾियो त सिंध धरतीअ वारा माण्हू केॾा महिमान नवाज़ आहिनि, केॾा कुर्बाइता आहिनि। माण्हू बुरायूं ॾेखारींदो आहे, काफ़ी सारा इशू आहिनि, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर ज़रूरी त न आहे कंहिं हिकु वॾेरे खे वठी करे वॾेरे खे एतिरो भड़वो ऐं बेग़ैरत ॾेखारियो वञे जो सिंध धरतीअ जी न्याणियुनि सां जेके मेड़ जी सूरत में अचनि पियूं उन्हनि सां अहिड़ियूं गंदियूं शर्तूं पेश करे। तमामु हैफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं मां अहिड़ो राइटर हुजां, इहे लफ़्ज़ लिखां त शायदि मां अॼु शर्म सां बुॾी वञा हा। पर नूर ज़हूर साहिबु हिन ड्रामे खे अञा बि वधीक लिखंदो पियो वञे। असां रिक्वेस्ट कंदासूं त हिन ड्रामे खे जेतिरो जल्द थी सघे या त वाइंड अप करायो वञे या हिन स्क्रिप्ट खे थोरो चेंज कयो वञे। बराए महिरबानी, ड्रामो तमामु ज़बरदस्त हले पियो, सुठो हले पियो। सो महिरबानी करे हिन ड्रामे खे थोरो चेंजिंग ॾियो। ईअं न ॾेखारियो त सिंध जूं नियाणियूं, सिंध जूं इज़तूं जॾहिं कंहिं वॾेरे वटि मेड़ जी सूरत में वञनि थियूं ऐं हुते वॾेरो उन्हनि सां अहिड़ियूं गंदियूं गुथियूं ॻाल्हियूं करे, अहिड़ियूं गंदियूं शर्तूं पेश पियो करे ॼण त कंहिं इंडियन फिल्म जो को सीन हुजे। बराए महिरबानी, मुंहिंजा अल्फाज़ तमामु घणा गुथा ज़रूरु निकिता आहिनि, पर मां अव्हांखे हिकु गैरत ॾियाराइण जे लाइ चवां पियो त काइंडली अहिड़ो मैसेज ॾियो जो असांजी सिंध जे कल्चर खे, सिंध जे माण्हुनि सां माण्हू, ॿाहिरि मुल्क वारा माण्हू मोहबत रखनि, उहे सिंध वारनि खे को सुठो सम्झनि। 100 बेग़ैरत मुया हूंदा त हिकु बेग़ैरत कमीनो कमाल ख़ान पैदा थियो। कमीने कमाल ख़ान रबनि जी मीरा खे शर्त रखी आहे त जेसी ताईं जंहिं राति तूं मूं वटि अकेली अची पेशी कोन ॾिनी त उन राति तुंहिंजे मुड़ुसु रबनि जो सुबुह मां लाश मोकिले छॾींदुसि। कमीने कमाल ख़ान खे रबनि आज़ादु करे छॾे ॾिनो, सभ खां वॾी ग़लती करे छॾी। कमीनो कमाल ख़ान उहो बेग़ैरत भड़वो इंसानु साबित थियो आहे जेको न्याणियुनि खे जेके मेड़ जी सूरत में वॾेरे वटि अचनि थियूं, रबनि जी ज़ाल मीरा ऐं रबनि जी माउ जॾहिं मेड़ जी सूरत में कंहिं वॾेरे वटि अचनि थियूं ऐं उहो ई वॾेरो मेड़ आयल न्याणियुनि खे अहिड़ियूं शर्तूं पेश कंदो
त पोइ उहो भड़वनि जो सरदार कीअं न सॾाइबो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन कमाल ख़ान खे छॾे करे जीवन ॾेई करे वॾी ग़लती करे छॾी। हिन वक़्तु रबन कमाल ख़ान जी क़ैद में आहे। छा रबन आज़ादु थींदो? छा रबन जी ज़ाल मीरा रबन जी ज़िंदगीअ जे लाइ हर रोज़ु कमाल ख़ान वटि पेश थींदी, या वरी रबन जी माउ जेका पाण बि कमीने कमाल ख़ान खे बेग़ैरत चई चुकी आहे त तूं हिकु वॾो बेग़ैरत कमीनो ऐं ज़लील इंसानु आहीं। तो जॾहिं बेग़ैरत वॾेरनि जी ख़ातिर मां पंहिंजे न्याणीअ खे पंहिंजी नुंहं खे तोॾे कॾहिं बि पेश करणु कोन ॾींदुसि, छो त तूं कमीनो कमाल ख़ान न पर वॾो बेग़ैरत इंसानु आहीं। कमीने कमाल ख़ान खे अलाए त छो ड्रामे जे राइटर एॾो डिघो रसो ॾेई छॾियो आहे जो कुते जियां भॼण में ज़ोर अथसि, शैतान जियां शैतानी चाल हलाइण में का बि कसर नथो छॾे, पर अलाए कॾहिं हुनखे मौत जी निंड सुम्हारियो वेंदो, इहो त नूर ज़हूर जी कलम ई ॾसी सघे थी। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जेको इंसाफ़ अमन जूं ॻाल्हियूं कंदो हो, उहो रईस गफ़ार ख़ान अञा ताईं ज़ाहिर कोन थियो आहे। ख़बर नाहे त रईस गफ़ार ख़ान खे ज़हर ज़िंदगी ड्रामे मां कढी छॾियो अथनि, या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान पंहिंजी कंहिं मजबूरी वजह खां एबसेंट रहे पियो, मतिलबु त ग़ैर हाज़ुर रहे पियो। हाणे ख़बर नाहे त मीरा छा कमाल ख़ान जी हवेलीअ में हर रोज़ु राति जो पेश थींदी। अहिड़ो बेहया स्क्रिप्ट लिखण में शायदि नूर ज़हूर राइटर खे बि शर्म कोन आई। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान एॾा त ज़ुल्म कया, कमीने कमाल ख़ान खे कान बि सज़ा कोन मिली, पर कमीनो कमाल ख़ान उहो ज़लील क़िस्म जो वॾेरो साबित थियो आहे हिन सिंध धरतीअ ते। शायदि असां सिंध धरतीअ ते अहिड़ा वॾेरा घटि ई ॾिठा हुजनि जेके नूर ज़हूर कमाल ख़ान जी सूरत में ज़हर ज़िंदगी ड्रामे में लिखियो आहे। नाज़रीन, हीअ ड्रामो तमामु घणो डिघो हली चुको आहे। लॻे थो त ज़हर ज़िंदगी ड्रामे लिखण वारे राइटर जे दिमाग़ में ज़ंग चढ़ी वियो आहे, हिन करे उनखे का बि ख़बर नथी पवे त सिंध धरतीअ जूं नियाणियूं जॾहिं मेड़ जी सूरत में वेंदियूं आहिनि कंहिं वॾेरे वटि या कंहिं बि आम माण्हू वटि, त उहे सत क़ुरान जे बराबरि हूंदियूं आहिनि। पर कमीनो कमाल ख़ान उन्हनि सां कहिड़ियूं शर्तूं रखे थो, इहो नूर ज़हूर लिखंदे ई शर्म कोन महसूसु कयो। बहरहाल, असांजी का बि दुश्मनी कंहिंसां बि कोन्हे। एतिरो ज़रूरु चवंदासूं त सिंध धरतीअ जी नियाणियुनि खे वधीक ज़लील कंदे ॾेखारण जूं ग़लतियूं न कयो त बहितरु आहे, छो त किथे ईअं न थिए जो कमीने कमाल ख़ान खे पंहिंजो आइडियल सम्झी करे वॾेरा पाण में कमीने कमाल ख़ान जहिड़ो किरदारु आणे ऐं सिंध धरतीअ जी नियाणियुनि सां इहो ई हशर कनि। ही मुंहिंजी ॻाल्हि कड़वी ज़हर जियां ज़रूरु लॻंदी, पर हिन ॻाल्हि में हक़ीक़त बयानु थो कयां त मीरा जहिड़ी मज़लूम ऐं रबन जी माउ जहिड़ी ॾुखायल औरत खे जॾहिं को वॾेरो इहा शर्त पेश कंदो त जेकॾहिं तव्हां चाहियो पिया रबन जी ज़िंदगी बचियल हुजे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान हेॾी वॾी शर्त ॾेई छॾी मीरा मज़लूम सां, जेका मेड़ जी सूरत में कमीने कमाल ख़ान वटि आई त असां माफ़ी पिया घुरूं, बराए महिरबानी रबन खे आज़ादु कयो वञे। पर कमाल ख़ान उन्हनि जी हिकु बि कान ॿुधी, बदिले में पंहिंजे शैतानीअ वारो शैतान रूप ज़ाहिर करे ॾिनो। मां त चवंदुसि त भड़वो ऐं बेग़ैरतीअ जो सबूत ॾिनो आहे हिन वॾेरे, जंहिं मीरा जहिड़ी मज़लूम ऐं रबन जी माउ सां मज़लूम ॾुखायल सां हेॾी वॾी शर्त साम्हूं रखे छॾी। नाज़रीन, जेकॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे जियां हर कमाल ख़ान जहिड़ो माण्हू वॾेरो असांजी धरतीअ ते पैदा थियो त पोइ ज़रूरु मीरा जहिड़ी मज़लूम ऐं रबन जी माउ जियां ॾुखायल औरत जनम वठंदी। बराए महिरबानी अहिड़ा स्क्रिप्ट न लिखिया वञनि जंहिंसां हिन सिंध धरतीअ जी औरतुनि जी इज़त पामाल थी वञे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी टीवीअ खे, रखंदा पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।